मदे जी भरिसां कचेवारे इलाइक़े ॻोठ आइजा में प्राइमरी स्कूल अंदर 6 महीननि खां उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे, जे करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल हकीम सहतो। मदईअ जे कचेवारे इलाइक़े ॻोठ आइजा प्राइमरी स्कूल अंदर 6 महीननि खां उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे। उस्ताद मुक़ररु न हुजण बावजूद भी शागिर्द रोज़ाने जे बुनियाद ते स्कूल अची रांदि रूंद करण बाद टाइम पास करे घर रवाना थी वञनि। हुन मौके ते स्कूल जे शागिर्दनि ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एतिरो टाइम थियो आहे, 6 महीना थिया आहिनि, असां वटि उस्ताद कोन हुयो। असां हिते ईंदा त खेॾियूं ॿेॾियूं हलिया वेंदा हुआसीं। गवर्नमेंट खे इहो ई असांजो अर्ज़ु आहे त असांखे उस्ताद ॾिनो वञे। असां मां बि ऑफिसर सां जेकर असांखे असांखे घुरिजे त असांखे उस्ताद ॾिनो वञे। असां लाइ गवर्नमेंट छा थी करे, उस्ताद असां ॾिनो वञे, असां पढ़ाई हासिल कयूं, असां बि नंढनि ॿारनि खे सबक़ ॾियूं। 6 महीना असां हिते पढ़ाई कान्हे का, असां सॼो ॾींहुं ॿार वतन था रुलनि, असां हिते अचूं था उस्ताद अचनि नथा, असां पाण वे मोटा हला था, स्कूलनि जी छतियूं बगड़ा पइनि, ते बि असां अचूं पढ़ूं था, ते बि उस्ताद अचनि नथा, त सर्टिफिकेट था कढरा ॾियनि, किथे पे दाख़िला वठ उहा बि नथा कढरा ॾियनि। इहो असांखे मुतालबा आहे त उस्ताद हिते हाज़िर कयो वञे, असां हिते पढ़ंदासीं पोइ असांजे वॾा ऑफिसर अचूं। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आइजा ॻोठ 6 महीननि खां साईं जानमन रिटायर थी वियो आहे। अॼु ॾींहं ताईं कोई उस्ताद अचण लाइ तयारु न आहे। नंढड़ा नंढड़ा असांजा ॿारनि खे वॾो शौक़ु आहे, हर रोज़ु पढ़णु अचनि था। न का चौकीदारी, न का पटेवाली, न को उस्ताद आहे, न का गर्ल्स स्कूल आहे, काई बि सहूलियत असांखे कान्हे का। नंढड़ा नंढड़ा मासूम बचड़ा असांजा परेशान आहे। PMN खे असांजी अपील आहे, रिक्वेस्ट कयूं था त असांखे महिरबानी करे जल्दी में उस्ताद अचनि। शागिर्दनि सिंध हुकूमत तालीम जे बाला ऑफिसरनि खे अपील कई त फौरी तौर ते स्कूल में उस्ताद मुक़ररु करे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो वञे त जीअं असीं बि मुस्तक़बिल जा ऑफिसर थी सघूं। रिपोर्ट अब्दुल हकीम सहतो, आवाज़ TV न्यूज़, मदे जी।